DIG आया मानू बा हिफाजत वापस कया मानू तव्हांजा सभु हलिया विया हाणे बि कराची हिकु ॾींहं लाइ न हलबो ॿ ॾींहं लाइ न हलबो उन लाइ असांखे माण्हू तयारु करणा पवंदा उन लाइ हर तंज़ीम ते फिगर रखणी पवंदी सूमर अंगारो अरबा खमीस जुमो वर्किंग डे कंहिं बि हफ़्ते जा कंहिं बि महीने जा 5 ॾींहं असांखे कराची में वेहणो आहे उन लाइ असांखे उहे पंहिंजा बिस्तरा पंहिंजा कपिड़ा तयारु करे माण्हू मुक़ररु करणा पवंदा मुंहिंजी तंज़ीम ते रखंदो मां रेडी कंदुमि पंहिंजे हाउस खे तयारु कंदुमि भली 15 ॾींहं महीनो डिले थिए भली महीनो लेट थिए हलो मुनज़म ताक़त सां क़ुवत सां त पोइ गवर्नमेंट मञी थी कोॾा कोड़ींदी तॾहिं मञी थी बाक़ी 30 जून वारो कमु न थींदो तव्हां वर्कर्स कन्वेंशन रखो जिते मेजॉरिटी त डिवीज़न जे एहतिजाज जी आई आहे न मेजॉरिटी त सभिनी दोस्तनि इहा सलाहूं ॾिनियूं न भाई तव्हां उते हर तंज़ीम जी लीडरशिप मरकज़ी बि हुजे फॉर एग्जाम्पल हैदराबाद रीजन जे अंदरि वर्कर्स कन्वेंशन आहे उनमें सभिनी तंज़ीमुनि जी लीडरशिप ज़िले जी बॉडी डिवीज़न जी बॉडी उन्हनि जो हुअणु कंपलसरी आहे त पोइ उन्हनि खे प्लान ॾियूं त पाण खे जेकॾहिं कराची जो सॾु करिणो आहे कहिड़ी डेट उहा बि पोइ वरी टीम गॾु थिए पोइ तव्हां जेको फ़ैसिलो गॾिजी कयो त पोइ कराची जो डेट पर माण्हू तयारु करणा पवंदा ईअं हर रीजन में हलणो पवंदो पर जेकॾहिं ज़िले में हलो था ज़िले जो प्रोटेस्ट कयो था त 30 ॾींहं उहो बि करण लाइ तयारु हो पहिरियां तव्हांखे डिवीज़न लेवल ते तव्हांजी उते त हिक ॿिए खे केरु सुञाणे ई कोन थो जेकॾहिं ज़िले में गॾिजूं था त उते तव्हां हलो न सभु गस्टाब हुजे ग्वास हुजे सतसाब हुजे ऐबटाब हुजे इरिगेशन जो हुजे रेवेन्यू जो हुजे पैरामेडिकल जो हुजे लेडी हेल्थ वर्कर जो जेके जेके तंज़ीमूं मौजूदु आहिनि सप्ला उहे सभु हुअणु खपनि न उन्हनि जी जॾहिं लीडरशिप हूंदी रीजन लेवल ते ज़िलनि जी पार्टी बि हुजे डिवीज़न जी पार्टी बि हुजे पोइ उते वेही पंहिंजे माण्हुनि खे तयारु कयो पंहिंजे माण्हुनि खे चओ त इहो ट्रेंड ख़तमु कयो त 11 बजे कराची प्रेस क्लब अची 5 बजे घर जी तयारी था कयो इहो ट्रेंड ख़तमु कयो इहो ख़तमु कंदव कामयाबु थींदासीं इहो ट्रेंड ख़तमु न कंदव भली 50,000 माण्हू गॾु कयो ऐं शाम जो 5 बजे तव्हांजे माण्हुनि मुंहुं कई सरकार खे ख़बर आहे पंहिंजे माण्हुनि जो माइंड सेट करणो पवंदो वाटर कैन जो यूज़ थिए गोली जो यूज़ थिए शेलिंग थिए हटणो न आहे जेल में विझंदा कहिड़ा क्रिमिनल वधि में वधि 144 जी बनकड़ी जो कलम थींदो जेको शख़्सी ज़मान ते पाण आज़ाद थी वेंदासीं कहिड़ा कलम हणंदा घणी सज़ा असांखे ईंदी कुझु बि न थींदो मुंहिंजा दोस्तो उनखां इन खां अॻु में हिकिड़ो ॾींहुं रखो जेको बि गॾियल मुशावरत सां हिकु ॾींहुं रखो जंहिंमें मुकमिल पूरी सिंध में जेतिरा बि डिपार्टमेंट आहिनि उहे तालाबंदी थी वञे सरकार खे इहो हिकिड़ो मैसेज अॻे ई वञे हूअं गवर्नमेंट महीनो वेट कंदी हे ज़िलनि में विया आहिनि हे डिवीज़न में विया आहिनि हिकिड़ो ॾींहुं जेको बि मुक़ररु कयो अॼु ई तव्हां मुशावरत सां कयो ऐलान सां पोइ कंदासीं मूंखे कोई ऐलान जो शौक़ु कोन्हे तव्हां हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो त गवर्नमेंट खे इहो मैसेज अॻे ई ॾेई छॾियो हीअ तव्हां सम्झो था त LPR तव्हांजे लाइ जेके शाह साहब वज़ाहतूं कयूं 100% करेक्ट फिगर ॾिनी अथई तव्हांजी पेंशन जी तव्हांजी ग्रेजुएटी जी 100% करेक्ट आहे जे इहा हज़म थिए त LPR हली वेंदी LPR वई त तव्हांजो टाइम स्केल हलियो वेंदो जॾहिं इहा शइ हज़म थी वई त हे जेके नवां अपॉइंटमेंट थिया आहिनि 40 ऐं 47,000 में हिकिड़ो माण्हू महीनो कीअं हलाईंदो घर इन्हनि खे 1 रुपयो कोन ॾींदा तव्हांखे त 15% या जेतिरो बि खणी आया इन्हनि खे रुपयो बि न मिलंदो त इन्हनि हक़नि खे हासिलात करण लाइ पंहिंजूं सिफ़ूं मुताद रखणियूं पवंदियूं पंहिंजा माण्हू आणिबा जेतिरो हिते जज़्बाती मां स्पीच थो कयां मूंखे प्रोटेस्ट में माण्हू पोतरा आणा आहिनि मां हिते वरी लंबी चौड़ी तकी रखियां माण्हू मुंहिंजा 20 बीठा हुजनि 40 बीठा हुजनि 100 बीठा हुजनि तव्हां मूंखे ज़रूरु आङुर खणंदव तंहिं करे मां सभिनी खे गुज़ारिश थो कयां जेतिरा हिते जज़्बाती ॻाल्हायूं था पाण खे माण्हू बि ओतिरा ई आणा पवंदा वेट वज़न तॾहिं ठहंदो विढ़णु ॾाढो ॾुखियो आहे चवणु वॾो सवलो आहे कंहिं ते फिल फोर को एक्शन करणु सोशल मीडिया ते लिखणु ॾाढो आसान आहे हे हिते वेठा आहियूं सुबुह खां वठी वेठा आहियो डायबिटिक पेशेंट बि हूंदा शुगर खे कंट्रोल करण लाइ 2 टे चांवरनि जा गिर आयासीं उहे जेके फेसबुक जी दानिश्वर घर वेठा आहिनि उन्हनि जूं तव्हां वरी शाम पोस्टूं पढ़िजो उन करे मुंहिंजा दोस्तो 59 साल एज आहे ऐं 39 साल सर्विस आहे 40 साल हले थो कल्ह जी मां अपॉइंटमेंट न आहियां
तंहिंजे करे मूंखे को शौक़ु इन लेवल जो कोन्हे को हे दोस्त गॾिजी जंहिंखे बि चओ मां पहिरियों ही गुल खणी उनजे हवाले कंदुमि एज़ मेंबर असां तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु ऐं दावा सां चवां थो त जेतिरियूं तंज़ीमूं आहिनि गस्टा जी फिगर घणी न हुजे मां उन वक़्तु ई पंहिंजे उहिदे नौकिरी तां रिज़ाइन करे वेंदो सभु ॿुधी छॾियो ऐं लाइव स्पीच आहे मां तव्हां सभिनी खां वधीक हज़ारे माण्हू आणींदुमि बीइंग ए मेंबर अलायंस जो मां पंहिंजे दोस्तनि ते भरोसो आहे मूंसां मुंहिंजी सेकेंडरी टीचर्स जा हज़ारे माण्हू गॾु आहिनि मां तॾहिं वॾी तव्हांजे साम्हूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे रहियो आहियां जेसिताईं बोज़ई साहिबु चयो पेटल जे माण्हुनि लाइ मुंहिंजा दोस्त मूं पाण फोन करे सिकंदर जतोई खे चयो आहे त तव्हां अचो उहो चयो त मूंखे सेक्रेटरी जनरल अलायंस जो कयो मूं वटि सेक्रेटरी जनरल उहिदो ई कोन्हे मूं चयोमांसि तूं चेयरमैन हाजी अशरफ मेंबर ॿियो छा कयां तव्हां ॿुधायो ॿियो छा ॾियां इन्हनि माण्हुनि खे पंहिंजो जीवन खपे इहे माण्हू पंहिंजो पाण खे ज़िंदा रखण लाइ तव्हांजे पेट में छुरे हणण जी तयारी में मूं पाण हुनखे चयो आहे 3 दफ़ा फोन कई आहे भली हाणे मिलायो स्पीकर ऑन कयो अञा छा कयां बोज़ई साहिबु हिकिड़े ॾींहुं मां बोज़ई साहिबु वटि वेठो हुउसि उनजी ऑफिस में 5-6 ॾींहं अॻे हे प्लान पिया जोड़ियूं लिस्ट ठाहियूं पिया पोइ ईअं पई लिस्ट थिए मुंहिंजे पुट जो कार्ड हुजे मां कार्ड पियो ठाहियां मां हिनखे वेहारे सीनियर खे वेहारियो यार सभु तंज़ीमूं लिखो सॼी सिंध गवर्नमेंट जा जेतिरा डिपार्टमेंट जिन खे मां सुञाणां थो मां थो लिखां जिन खे मिस्टर बोज़ई तूं सुञाणी थो तूं लिख अञा का बि कान्हे अञा सभु ख़तमु आहे इन दौरान जतोई साहिब जी फोन अची वई हे वेठो हो साम्हूं वेठो हुन 20 मिंट मूंसां ॻाल्हायो मूं जेके हुनखे रिप्लाई हो सेक्रेटरी जनरल पियो अलायंस जी घुरे हे साम्हूं वेठो आहे मुंहिंजो इहो उहिदा त असां हिते हींअर पंहिंजे माण्हुनि खे बचायूं या तव्हां उहिदे जा पुखिया आहियो तव्हांखे उहिदनि जी ज़रूरत आहे माण्हू बचायूं या पटका तव्हांखे पारायूं बाबा मां अहिड़ी का बि कमेंटमेंट नथो करे सघां जेका मुंहिंजे वस में न आहे मूं कल्ह बि इहे वर्ड चया अॼु बि चया हे मिस्टर बख्शली चाचड़ वेठो आहे कल्ह मूंसां हुन बि इन सिलसिले में ॻाल्हायो कल्ह या 2 ॾींहं मूं हुनखे चयो त बाबा मां दोस्तनि खे चयो हलियो अचो हीअ सभु वेठा आहियूं न मां वज़ीर आला आहियां बाक़ी हीअ सभु जेके आहिनि यूनियन काउंसिल जा चेयरमैन आहिनि नो हिते हर माण्हू पंहिंजी तंज़ीम खे लीड थो करे हर माण्हू जो पंहिंजो वेट वज़न आहे हिते जेके वेठा आहिनि हर कंहिंजो पंहिंजो वेट वज़न आहे पंहिंजे बलबूते ते सभु को खटी आयो आहे उन्हनि खे को तव्हां असां कोन हिननि खे खटाए आंदो आहे पर हिते गॾु थियाऊं पंहिंजे माण्हुनि जे दर्द लाइ पंहिंजे माण्हुनि खे बचाइण लाइ पंहिंजूं ज़ाती अनाऊं ख़तमु करे वेठा उन करे मुंहिंजा दोस्तो का बि एक्शन कमेटी ठाहियो मूं बि बीइंग गस्टा जे सदर जी 2 राय ॾिनियूं तव्हां जेका करे वठो त फ़ैसिला पोइ अनाउंस करे था वठूं मूं बि राय ॾिनी आहे ॾिसो न मुंहिंजो अनाउंस करणु इन ते वरी ॿियो स्टैम्प लॻंदो मां स्टैम्प खणण जी पोज़ीशन में न आहियां मां कॾहिं बि पंहिंजे माण्हुनि खे डार्कनेस न रखियो आहे न रखंदुसि सभु हलिया वञो गस्टा विढ़ंदी मां अकेले सिर्फ़ु विढ़ंदुसि पोइ हिते मुंहिंजे हटण जो को क्वेश्चन ई कोन्हे पोइ वधीक हुनजे मालिक खे पर त असां डट के लड़ंदासीं असां खोड़ ॾुखियूं घड़ियूं ॾिसी आया पर जेका शइ तइ कंदो सभिनी जी अॻे बि गॾियल मुशावरत आहे जूनियर माण्हू आङुर खणे हिकिड़ो सीनियर आङुर खणंदो उहा नथी थी सघे उन करे तव्हां जेका बि शइ तइ कयो तव्हांजी गॾियल सलाह सां थींदी असां अकेले सिर वन माण्हू कुझु बि न कंदो तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू उन खां पोइ वेही हाणे थोरी 5-10 मिंट जी मुशावरत करे 2-3 शयूं जेके कंक्लूजन कंदो उहे फाइनल करे पाण पोइ उथी हलंदासीं ऐं पोइ अॻिते वधंदासीं माण्हुनि खे तव्हांखे तयारु करिणो पवंदो तालुके लेवल ते तव्हांजा तयारु थियनि यार कुझु अहिड़ियूं एसोसिएशन आहिनि जेके सिर्फ़ु ज़िले डिवीज़न लेवल ते कोई अहिड़ियूं तंज़ीमूं बि आहिनि किन जी मेंबरशिप तमामु घणी आहे जेकॾहिं पेटेल जी 1 लख खां मथे तंज़ीम आहे 50,000 आहिनि न पेटेल वारा जे मां चवां थो पेटेल खे 50,000 त एकाड़जी वञे छो सही आहे ग़लति थो चवां जिथे 1000 सभु सां गुआज़ वेठी आहे 2,000 हिननि जी मेंबरशिप आहे 2200 2300 थोरे में थोरी एजुकेशन डिपार्टमेंट अफसर्स जी आहे सुभाणे तालाबंदी कंदो DOTO हिन तंज़ीम जा माण्हू ऐं जेकॾहिं मुंहिंजी 47,000 मेंबरशिप आहे ऐं 1.5 लख पेटेल जी आहे त पोइ पेटेल खे त 50,000 माण्हू आणणु खपनि या न तव्हां खां ई सुवाल थो कयां ऐं जंहिंजी 1000 आहे मां उन ते कावड़े वेठो हुजां 30 जून में असां 1000 माण्हू गॾु थियाऊं पर जेको जंहिं ते वेट रखियल हो उहो पूरो न थियो आहे हाणे बि जेकॾहिं बाबा कराची हलबो त फिगर तइ कंदव असां इस्लामाबाद लाइ हिकिड़ी शइ तइ कई जेका हिते कंहिं न ॿुधाई आहे असां तइ कहिड़ी कई बाबा मूंखे पंहिंजे हाउस में वञिणो आहे न गस्टा जे
तव्हां बि पंहिंजे हाउसनि में वेंदो न मां पंहिंजे हाउस में आहियां मूं ते आङुरियूं थियूं कजनि न मां पंहिंजे हाउस में मूं ते आङुर खजी वई बाबा हे रुॻे गस्ता छोकिरा थी सगीका जो तजुर्बो आहे असांजे साम्हूं सगीका जे प्लेटफॉर्म ते हर तंज़ीम 5 पंहिंजा मसइला लिखराया 4 डिमांड 22 थी वियो यार ईअं थींदो आहे छा बाबा हींअर 3 पॉइंटूं चोथी पेंशन रिफॉर्म्स गस्टा जा इशूज़ आहिनि उहे अलॻि आहिनि मां पंहिंजी तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते एहतिजाज कंदुमि गुआस पंहिंजे ते सब्सा पंहिंजे ते एपका पंहिंजे ते इरिगेशन रेवेन्यू लोकल गवर्नमेंट जेके बि वेठा आहिनि पैरामेडिकल हर तंज़ीम पंहिंजे प्लेटफॉर्म ते पर जेकॾहिं पाण हर तंज़ीम जा 4 मसइला इंक्लूड कयूं 4 डिमांड में त इहो 4 डिमांड 40 पॉइंटूं थी वेंदियूं न केरु ॿुधे न मसइलो हल थिए उन जे करे सगीका प्लेटफॉर्म ते ईअं थियो मूं चयो हैदराबाद में बाबा इस्लामाबाद हलंदासीं असां हिकिड़ी फिगर लिखी हिननि सभिनी लीडरनि सही कई आहे उन ते ऐं हाणे बि कराची छॾे हलो असां ईअं कंदासीं ईअं जेको नथो करे उहो सम्झो त सचो न आहे मूं चयो त बाबा इस्लामाबाद हलण लाइ हर तंज़ीम ते माण्हू रखिया उते हली लाइन थी वेंदी बाबा गस्टा जा हेॾे थी वञो पेटेल हेॾे बीहे गुआस हेॾे सब्सा हेॾे आपका हेॾे या लोकल गवर्नमेंट जेके दोस्त हुया बाबा हीअं बाय फर्गेशन ख़बर त पए हूअं त हज़ारे माण्हुनि में ख़बर ई नथी पए त कंहिंजा केतिरा आहिनि ॻाल्हियूं वॾियूं सॼो भिटाई जो रिसालो पइणो आहे माण्हू लभो ई न मूं चयो त न बाबा बैलेंस कमु थींदो हीअं फिगर कंदासीं दस्तार आप गणे वठिजो सभिनी तंज़ीमुनि जा ॾिसिजो पोइ हिकिड़ी फिगर लिखी असां सभिनी लीडरनि उन हिकिड़े एग्रीमेंट पने ते साइन कई जेको मूं वटि मौजूदु आहे ऐं अॼु बि जेकॾहिं इहे माण्हू वठी संजानी ते 13 किलोमीटर ॿाहिरि हलूं आहे उते हलूं आहे मिलणो इहो जेको न मिलियो ऐं पोइ जेका वेदन थिए आहे असां सां उहा तव्हां सम्झी सघो था उन करे मुंहिंजा दोस्त जेको माज़ी आहे उहो पंहिंजी जाइ ते फ्यूचर जूं 3-4 ऑप्शन साम्हूं आया आहिनि उन में जेके बि लीडर वेठा हो जेका शइ फाइनल कंदव उहा अनाउंस थींदी ऐं इंशाअल्लाह उन ते अमल कंदासीं असां जिथे पोइते हटूं असां जिथे थोरा हुजूं जिथे कोताही थिए भली मां वॾो आहियां तव्हां खां उमिरि में तव्हां मुंहिंजो गलो पकड़िजो जेकॾहिं कोताही थिए पर इहो साॻियो कानून उसूल ॿियनि जे लाइ बि ईअं ई थींदो जेको कोताही कंदो उन लाइ बि इहो ई उसूल आहे जेको हाजी अशरफ लाइ इहो ॿियनि लाइ बि ईअं ई थींदो तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू